अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल आहिनि? उमीद त तव्हां सभई ठीकु हूंदा। अच्छा, हिकिड़ो नंढड़ो टॉपिक आहे इल्म बयान। आहे नंढड़ो ऐं पर ॾाढो इंतिहाई अहम आहे। थी थो सघे हाणे जेके SST जूं टेस्टूं थींदियूं या का बि ॿी टेस्ट उन में इन बाबति कुझु पुछो वञे, छो त इल्म बयान में तशबीह आहे, इस्तारो आहे, मिजाज़ मुरसल आहे ऐं किनायो आहे। इहे थोरी टर्मिनोलॉजीज़ आहिनि, इहे असांखे सिखण जे लाइ ॾाढियूं अहम आहिनि त इनखे असां सिखूं। सो बग़ैर कंहिं देरि कंदे मां शुरू थो कयां ऐं गॾोगॾु तव्हांखे गुज़ारिश थो कयां, अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली हिनखे सब्सक्राइब कयो। अच्छा, जीअं तव्हांखे नज़र अची रही आहे हिन जी डेफिनेशन इल्म बयान जी। इल्म बयान चए थो त इल्म बयान अहिड़नि क़ाइदनि जो नालो आहे जिन जी ॼाण सां इंसानु हिकु ॻाल्हि खे केतिरनि ई तरीक़नि सां अदा करे सघे थो। यानी असांखे हिकु ॻाल्हि करणी हुजे त उनखे जा मुख़्तलिफ़ तरीक़ा असांखे मिली वेंदा। उनखां पोइ ॾिसो ॿी डेफिनेशन आहे हिन जी, तहरीरी बयान खे असराइतो बणाइण लाइ जामे लफ़्ज़नि ऐं इस्तिलाहनि सां सींगारे संवारे पेश करण जे इल्म खे इल्म बयान चइबो आहे। हाणे इहो इन में वरी माना जेको आहे सो बयान खे, तहरीरी लिखत खे, चाहे उहा शाइरी हुजे चाहे उहा नसर में हुजे, उनखे ख़ूबसूरत ऐं असराइतो बणाइण जे लाइ इहे जेको आहे इल्म बयान जो इस्तेमालु थींदो आहे। हाणे इल्म बयान में ही शयूं असांखे ॾिसणियूं आहिनि। तशबीह आहे इल्म बयान में, उहो ॾिसणो आहे। इस्तारो ॾिसणो आहे। मिजाज़ मुरसल ॾिसणो आहे ऐं किनायो ॾिसणो आहे। ऐं नंढड़ा नंढड़ा एॾा औखा बि न आहिनि, सफ़ा सिंपल आहिनि। हाणे ॾिसो तशबीह खे असां ॾिसूं था। पहिरियां तशबीह चवे थो त तशबीह जी माना आहे मुशाबिहत, भेट, तमसील। हाणे इहे टई इन जूं आहिनि मानाऊं। हाणे हिन में छा थींदी? भेट थींदी कंहिंजी, कंहिं हिकु शइ जी कंहिं ॿी शइ सां छा थींदी? उहा भेट थींदी आहे। ऐं अंग्रेज़ी में हिन तशबीह खे चइबो आहे सिमिली। सिमिली जेका ॿुधी अथव उहा। हाणे हिन में जेको आहे इन में कुझु लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके इस्तेमालु करे भेट कई वेंदी आहे। मिसाल ही अथव उहे लफ़्ज़ वांगुर, वांगे, जहिड़ो, जीअं। इन्हनि लफ़्ज़नि जो हुजणु लाज़मी आहे। अगरि इहे लफ़्ज़ इस्तेमालु थियल हूंदा त चवंदासीं त जुमिलो जेको आहे उहो तशबीह जो आहे। जेकॾहिं इहे न हूंदा त चवंदासीं जुमिलो तशबीह जो न आहे। मिसाल, हू चोॾींहं जे चंड जहिड़ो सुहिणो आहे। हाणे जहिड़ो अची वियो न, ऐं भेट थी, कंहिंजी भेट थी? सुहिणे जी हुजण जी भेट हिन जी कंहिंसां थी आहे? चंड सां थी आहे, चोॾींहं जे चंड सां। त इहा भेट जे लाइ असां लफ़्ज़ जहिड़ो इस्तेमालु कयोसीं। या हेठां जेको आहे, हिन जा अखर मोतियुनि जे दाणनि जहिड़ा आहिनि। जहिड़ा अची वियो, जहिड़ा लफ़्ज़ अची वियो। इहे जेके आम असां कंदा आहियूं, इस्तेमालु कंदा आहियूं, उहे जेके आहिनि इहे ई जेके उहे तशबीह हिनखे चइबो आहे। उनखां पोइ आहे इस्तारो। हे नंढड़ी नंढड़ी बसि छड़ी ख़बर हुजे त हिन में, अच्छा, इस्तारो में वरी छा हूंदो आहे त इहो बि सॼो तशबीह वांगुरु ई आहे, पर इन में इहे लफ़्ज़ इस्तेमालु न आहिनि थियल हूंदा। वांगुर, वांगे, जहिड़ो, जीअं। ऐं इस्तारे जी जेका माना आहे उहा आहे उधारो वठणु। उधारो वठणु, ठीकु आहे। हाणे इन में छा थींदो आहे त भेट वारे लफ़्ज़नि जे इस्तेमाल खां सवाइ हूंदो आहे। मिसाल, हूअं चऊं हा, असां चऊं आहे अहमद शींहं जहिड़ो माण्हू आहे। अहमद शींहं जहिड़ो मुड़ुसु आहे। चवंदा न की कंहिं कंहिंखे हिमत ॾियंदऊं, ॾिस त तूं त आहे त कहिड़ो, शींहं जहिड़ो त आहे माण्हू, शींहं जहिड़ो त माण्हू लॻे थो। हाणे उते जहिड़ो, जेकॾहिं जहिड़े खे हटायूं असां ऐं बग़ैर कंहिं इन लफ़्ज़ इस्तेमाल जे चऊं त अहमद शींहं आहे, अक्सर चवंदा आहियूं तूं त मुंहिंजो शींहं आहे, त इहो वरी लफ़्ज़ जेको जुमिलो थी वेंदो उहो इस्तारो जो थी वेंदो। इस्तारो जो, ठीकु आहे। उनखां पोइ तूं त चंड आहीं, तूं त चोॾींहं जो चंड आहीं, तूं त चोॾींहं जे चंड जहिड़ो आहीं। जहिड़ो हूंदो त तशबीह थी वेंदी, न त इस्तारो थींदो, ठीकु आहे। सवलो आहे। उनखां पोइ आहे मिजाज़ मुरसल। हाणे हिन में जेका आहे तशबीह न हूंदी आहे, हिन में का भेट ॿेट न आहे। मिजाज़ जी लफ़्ज़ माना आहे ग़ैर हक़ीक़ी, जेको हक़ीक़ी न हुजे। ऐं मुरसल माना इरसाल कयल यानी मोकिलियल। ग़ैर हक़ीक़ी जेको आहे उहा मोकिलियल शइ। हाणे हे थोरो पढ़ो। हाणे हिन में लिखियलु आहे त कुल छॾे जुज़ वठणु। हे जुज़ आहे, जुज़ जी माना वठिजे। या वरी जुज़ छॾे कुल जी माना वठिजे। या वरी ज़र्फ़ मां मज़रूफ़ जी माना वठिजे। या वरी मज़रूफ़ मां ज़र्फ़ जी माना वठिजे।
हाणे इहे चवंदो त इहे त ॾुखियो करे अलाए छा छा चई जुज़ कुल मज़रूफ़ ज़र्फ़ सवलो आहे सफ़ा ज़र्फ़ माना थांव ठीकु आहे मज़रूफ़ माना जेका हुन में थांव में शइ हुजे कुल माना जेका उहा जेका कुल शइ हुजे ऐं जुज़ वरी उन जो हिसो हाणे हिते ॾिसो हे जुमिलो मां लिखियो आहे वाढे जे हथ में कुहाड़ो आहे वाढे जे हथ में कुहाड़ो आहे पर छा उनखे कुहाड़ो हूंदुसि हथ में उन सां गॾु कुहाड़ो त हूंदो ई हूंदो कुहाड़े में जेको काठी जो गन पियल हूंदो आहे मां उनजो नालो न खयों माना मां जेको आहे उहो कुल जेको आहे छॾे जुज़ खयों आहे न मां जुज़ खयों आहे त बि असांखे ख़बर आहे कुल जी पवे थी त इहो जेको आहे इहो थी वेंदो मिजाज़ मुरसल जो जुमिलो या असां चवंदा आहियूं टेबल ते पाणी जो जग पियो हो मां हिकु गिलास पीतुमि मां हिकु गिलास हाणे गिलास पीअण जी शइ आहे छा पींदो माण्हू पींदो त उन मां पाणी पींदो न पर असां अक्सर चवंदा आहियूं त ॿ कोप पीतमि दा ॿ कोप छाजा चांहि जा ॿ कोप हाणे कोप माण्हू न पींदो गिलास न पींदो हाणे इहो जुमिलो जेको आहे इहो मिजाज़ मुरसल जो आहे माना हिते गिलास मां मुराद तव्हांजी जेको हे थी वियो ज़र्फ़ गिलास छा आहे ज़र्फ़ आहे न ज़र्फ़ मां मुराद उन में जेका शइ पयल आहे मज़रूफ़ उहा जेका आहे हुनजी माना थी वई या हेठां ॾिसो मेज़ ते शरबत रखियलु आहे मेज़ ते शरबत रखियलु आहे हाणे पियो उते जग हूंदो छा हूंदो जग हूंदो जग में हूंदो पर असां हिते वरी छा वरितोसीं जेको उन में मज़रूफ़ जेका शइ पयल आहे उनखे वरितोसीं ठीकु आहे न मज़रूफ़ खे वरितोसीं ऐं मिसाल जेको आहे उन में उहो बि अची वियो माना ज़र्फ़ बि अची वियो जग बि अची वियो या असां कॾहिं कॾहिं चवंदा आहियूं अदा ककर वसनि था हाणे वसंदा ककर वसंदा थोरो ई न मींहुं वसंदो आहे त पोइ इहे माना इहे जेके आहिनि छाजा आहिनि जुमिला इहे आहिनि मिजाज़ मुरसल जा हाणे किनायो था अचूं आख़िरी आहे असांजो किनायो जी माना आहे इशारो हिन में इशारो हूंदो ठीकु आहे मिसाल मां थो चवां इरफ़ान जा हथ ड्रिघा आहिनि हाणे हिन जी छा मतिलबु आहे त हथ ओ हीअं हे मिसाल इरफ़ान आहे हिन जा हीअं हथ ड्रिघा आहिनि न इन जो इहो मतिलबु त न आहे हिन जी मतिलबु आहे त पुहच वॾी आहे इन हथनि ड्रिघनि जो यानी इशारो काॾे आहे पुहच ॾे आहे या हेठियो जुमिलो ॾिसो हुन जो चुल्हो ॿरंदो रहंदो आहे हाणे इहो मतिलबु न आहे त इहो बाहि जेका हिन जी विस्मंदी न हूंदी न यानी कि महिमान नवाज़ माण्हू आहे खाधे पीते वारो आहे ॿरंदो रहंदो आहे या हेठां आहे अहमद सफ़ेद पोश माण्हू आहे त इहे जेके बि जुमिला आहिनि इहे किनायो जा आहिनि इहे असांजो थी वियो इल्म बयानु नंढड़ो हुयो पर इंतिहाई अहम आहे मथां थी थो सघे को जुमिलो खणे या इस्तारो पुछे या तशबीह पुछे या किनायो पुछे या कुझु बि कहिड़े बि तरीक़े सां तव्हांखे हिन जी ख़बर हुजणु ज़रूरी आहे वीडियो ॾिसण जे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी अल्लाह हाफ़िज़